अस्सलाम वालेकुम फैसल छा हाला खैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ठीक ठाक तव्हां ॿुधायो कीअं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक तव्हां ॿुधायो छा थी रहियो आहे फैसल असांजे किचन में अॼु असां ठाहियूं पिया तलो कुकिंग ऑयल में प्याज़ी पकोड़ा यानी स्पाइसी ही चटपटा बसर जा पकोड़ा ठहंदा ऐं तलो कुकिंग ऑयल तमामु बहितरीन आहे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ विटामिन ए एंड डी का भरपूर लो कोलेस्ट्रॉल है ओमेगा 3 मौजूद है 1 लीटर 3 लीटर 5 लीटर में जी बॉटल्स मिलन पियूं बनास्पति घी ॾाढो ज़बरदस्त आहे जंहिंमें तव्हां मिठा ठाहियो पराठा ठाहियो सही ऐं हिते असां ठाहियूं पिया प्याज़ वारा पकोड़ा सही ॾिठो रमज़ान जो बख़्शिश जो दरवाज़ो खुलियो ऐं फैसल जी स्पीड हूअं ई कुझु घणी आहे मां नथी चाहियां त असांजा नाज़रीन न ॾिसनि त कीअं थियो आहे छा थियो आहे फैसल छा थी रहियो आहे जी मां तलो कुकिंग ऑयल में प्याज वारा पकोड़ा बसर जा हे फ्राई कयां पियो हिनखे थोरो मीडियम फ्लेम ते कजो अच्छा में टाइम असांजो ऑनियन घटि हूंदो आहे त मां चयो स्टार्ट करे छॾां सही त बसि हिन जी रेसिपी जल्दी सां ॿुधाई थो छॾां 3-4 बसर खणिजो 1 खां 1.5 पा बिल्कुलु बारीक बारीक उनखे स्लाइस में कटिंग कजो लच्छे वांगुरु हुजणु खपे पोइ में लीमे जो रस 3 खाइण जा चमचा चाट मसालो 1 चांहि जो चमचो 1 चांहि जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो पीटल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो धाणा ऐं हुनजे अलावा असां विझंदासीं थोरी सी हल्दी पाउडर हाफ टी स्पून खां घटि ऐं थोरो हस्बे ज़रूरत लूणु विझी चङी तरह हथ सां दॿाए हुनखे मैश कजो ताकी पाणी निकिरे बसरनि जो ऐं सॼो मसाला हुनजे अंदरि मिक्स थी वञनि पोइ हुनमें थोरा सावा धाणा 1 साओ मिर्च विझंदो बेसण हस्बे ज़रूरत विझी हुनखे हल्को पाणी जो छंडो ॾेई ग्रेप ठाहिजो लच्छे वांगुरु हुनजी ग्रेप ठाहिणु खपे हुनजे बाद तव्हां ऑयल गरम करे हिनखे फ्राई कंदो हे पाणी छॾंदो आहे थोरो टाइम लॻंदो बसर पाणी छॾंदो हिकु क्रिस्पीपन में अची वेंदो त हिनखे कढी डिश आउट करे मथां खां चाट मसालो अच्छा नॉर्मल पकौड़नि खां वधीक टाइम कंज़्यूम हे कंदा वधीक छा पकौड़ा कंदा हिनमें पाणी आहे न बसर जो ओके हे ॾिसो निकिरे पियो त ही थोरा सॉगी थी वेंदा आहिनि देन पोइ वरी क्रिस्पी अचणु शुरू थी विया आहिनि हाणे सही ताकि पोइ बसर जॾहिं अंदरां फ्राई थियणु स्टार्ट थी वेंदो त पाणी ताकि क्रंच अचे वरना तव्हां खाईंदो त बसर कचो कचो फील थींदो सही सही जी बसि हे तयारु थिए पियो ऐं नसीम मसाला आहिनि असां वटि ट्रेडिशनल टेस्ट एंड क्वालिटी तमामु बहितरीनु आहे ऐं हिन जो त हाणे तव्हां ॿुधायो मज़ेदार शइ नसीम मसाला जी ज़बरदस्त मसाला आहिनि ऐं कराची जो जेको ज़ाइक़ो आहे कराची जे जेके खाधनि जो ज़ाइक़ो आहे उहो हाणे लाहौर में बि तव्हांखे मिले थो पूरे पाकिस्तान में तव्हांखे मिले थो नसीम मसाला जंहिंजे लाइ चयो वियो आहे त जी आ गया छा गया जी बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे ऐं जी नसीम मसाला जो जेको कोरमा मसाला आहे उन जे लाइ बि कुझु ईअं चयो वियो आहे त नसीम कोरमा अब नहीं छोड़ना सो इहो नसीम इहो जेको नसीम मसाले जो छा हिकु ॿी जेका टैगलाइन आहे असांजे डायरेक्टर साहिब खे यादि आई त निहारी सब पे भारी अच्छा हूअं एक्चुअली जेको चवंदा आहिनि फैसल तव्हां हिन ॻाल्हि ते बिलीव कंदा आहियो त चवंदा आहिनि त निहारी बिरयानी इहे जेके कराची जूं डिशिस आहिनि इहे कराची में हा न मां सॼे पाकिस्तान में टेस्ट कयूं आहिनि काफ़ी जॻहियुनि ते लेकिन उहो टेस्ट जेको असांजी कराची जो आहे न उहो किथे बि न किथे फैसल जे करे तव्हां नसीम मसाला वठो था त जीअं पाकिस्तान जो टेस्ट तव्हांखे ॿाहिरि मुल्क बि मिलंदो आहे उअं ई नसीम मसाला में ही कोरमा ऐं निहारी जो टेस्ट तव्हांखे पाकिस्तान भर में मिली सघे थो पकोड़ा असांजा ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां रेडी आहिनि मां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारणु चाहियां थी जंहिं तरीक़े जा हे केॾो क्रिस्पी पकोड़ो थियो आहे क्रिस्पी आहे ऐं खाइण में ॾाढो ज़बरदस्त हिनखे जेतिरो मसलंदो मसाले सां गॾु बसर खे एतिरो जो टेस्ट निकिरी ईंदो टेस्ट वधीक निकिरंदो ओहो ऐं जिनजी सेंसिटिव स्किन आहे उहे छा कनि चश्मो पाई ग्लव्स पाई सही अच्छा जी ड्रिंक असांजी का ठही रही आहे अॼु थोरो हिनखे चेंज करे ठाहियां पियो तुख बलंगो इज़ीली मिली थो वञे हिनखे पिसाए रखिजो हिकु खीर में ठाहियूं पिया सहरी में इफ्तारी में हिनखे तव्हां यूज़ करे सघो था तुख बलंगे खां एसिडिटी बि नथी थिए ऐं तव्हांखे तास बि न थींदी प्यास सां वेदर गरम थी वियो आहे यार उन जे लाइ इलाही ज़बरदस्त आहे इहो बादाम विझंदासीं चॉप थियल 1 टेबल स्पून एनर्जी बि खपे तव्हांखे रोज़न में सही करशी जामे शीरी जी ड्रिंक तयार थी रही आहे करशी जामे शीरी जी 4 टेबल स्पून ऐं करशी जामे शीरी जेको लाइफ फ्लाइट जेको रिफ्रेशिंग आहे ऐं तव्हांजे दस्तरखाननि ते चाहे सहर हुजे या इफ्तार करशी जामे शीरी जी कंज़प्शन ज़रूरु थींदी आहे सो ज़बरदस्त तरीक़े जी ही असांजी ड्रिंक बि तयारु थी वई आहे ऐं चांहि जो आहे जेको सही टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट चांहि जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं अगेन ही
टपाल मेज़बान जेका आहे उहा हिकु अहिड़ी चांहि आहे जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां सॼो ॾींहुं एक्टिव रहो रोज़े में बि, त ज़रूरु सहरी में कंज़्यूम कयो। ऐं अक्सर जेको इफ़्तार खां पोइ असां वीक फील करे रहिया हूंदा आहियूं, लथार्जिक फील करे रहिया हूंदा आहियूं, टपाल मेज़बान टी जो हिकु कप ऐं तव्हां तरोताज़ा ज़रूरु हुजणु खपे। सही, थैंक यू सो मच Thank you. फैसल, ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ हमेशह सां गॾु शेयर करण जे लाइ। इंशाल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं तव्हां सां कुझु नयुनि रेसिपीज़ बिल्कुलु सां गॾु। इंशाल्लाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।